अल्हम्दुलिल्लाह गवर्नमेंट सिंध का ये बहुत अच्छा तोहफा है हैदराबाद वासियों के लिए। साईं असांजो जेको ड्यूटी आहे सुबुह 7 बजे खां शुरू थींदो आहे शाम 7 बजे ताईं। हैदराबाद सिंध जो ॿियो नंबर वॾो शहर जिते पब्लिक ट्रांसपोर्ट सर्विस जो हुजणु इंतिहाई ज़रूरी आहे। शहर में ख़ानगी गाॾियुनि जे रोडनि ऐं रस्तनि ते अचण सां रस्तनि ते ट्रैफ़िक जैम थी वञे थी। हिते घणो करे अवाम सफ़र लाइ रिक्शा जी सवारी इस्तेमालु करे थो ऐं रिक्शा जो भाड़ो अवाम जे बजट खे मुतासिर करे थो। रिक्शे के किराए से तो बेहतर है, रिक्शा का किराया तो हाई लेवल पे है, बेहतर सर्विस है, इसलिए हमें अच्छा लगा, गुड सर्विस। 1999 में सिंध ट्रांसपोर्ट जी SRTC बस जे बंदि थियण खां पोइ ॿीहर 2022 में PBS पब्लिक बस सर्विस या गाड़ी बस जी सर्विस शुरू कई वई आहे, जंहिंजे शुरू थियण सां अवाम में ख़ुशी जी लहर पैदा थी आहे। ख़ूबसूरत बस माण्हुनि जे ज़हननि ते हिकु सहर तारी करे छॾियो आहे ऐं जितां बि इहा बस लंघे थी माण्हू उनखे ॾिसण लाइ बीह रहनि था। हैदराबाद शहर में ट्रांसपोर्ट डिपार्टमेंट हुकूमत सिंध पीपुल्स बस सर्विस शुरू करने जा रही है। बहुत ही मामूली सा किराया 20 रुपए से स्टार्ट होगा और 50 रुपए तक जाएगा। कि इस बस को अपनी बस समझें, ये आपके टैक्सेस से ली हुई बसेज हैं, इसकी हिफाजत करें, इनको प्यार से चलाएं। अलग ऐलान कह रहा हूँ, ये कुछ दिन की सर्विस है, एक तोहफा है मैं मानता हूँ, लेकिन ये कुछ दिन की सर्विस है। उसके बाद फिर वो ये होगा सुजुकी में लटक लटक के जा रहे होंगे। पर साॻी जाइ ते खेनि इहो बि शक आहे त इहा सर्विस हुकूमत चूंडुनि जी कैंपेन हलाइण लाइ शुरू कई आहे ऐं चूंडुनि खां पोइ इहा बस बंदि थी वेंदी। ये बसेस जो हैं इसकी मेंटेनेंस का 10 साल का कॉन्ट्रैक्ट फेडरल गवर्नमेंट की कंपनी NRTC उसके पास है। बस ऑपरेटर्स भी वही हैं। बस की इंपोर्ट करने की सारी लागत सिंध गवर्नमेंट ने भरी है, लेकिन उस फेडरल गवर्नमेंट की कंपनी से हमने वो हमारे वेंडर भी हैं और वही सारा ये 10 साल तक की मेंटेनेंस की जिम्मेदारी, VAT की जिम्मेदारी उसकी होगी। सिंध हुकूमत खे अवामी भलाई लाइ वधीक इन बस सर्विस खे हैदराबाद जे वधीक रूट सां ॻंढे अवाम खे मुस्तक़िल ऐं सुठी सर्विस फ़राहम करण जी इंतिहाई अहम ज़रूरत आहे। मज़ा भी आता है, बहुत साफ सुथरी है, ऐसी चलते है, तमामु बहितरीनु सर्विस आहे। असांखे वॾी सहूलियत आहे, ॿाहिरां अचण जे लाइ वञण जे लाइ AC सहूलियत बि आहे। माशाअल्लाह जी सर्विस तमामु सुठी आहे, सफ़ाई सुथराई आहे। असां इन मां तमामु मुतमिन, गवर्नमेंट जो तमामु सुठो हिकदमि आहे। ये जेका असां बाईपास खां वठी शहर ताईं गाॾी हली रहिया आहिनि, तमामु सुठे तरीक़े सां असांजी जेका सहूलियत मिली आहे। जेका लिफ्ट कराईंदा पहिरीं मोटरसाइकिल हुनजी हींअर असांखे तमामु घणी सहूलियत मिली आहे। 50 रुपए में असां जेको हिन लाइ केसि ताईं वञूं था सॼो शहर घुमे था अचूं, इहा वॾे में वॾी असांखे सहूलियत मिली हुई है। आवाम के लिए अच्छी सर्विस है ये, और सुजुकियों में आदमी धक्के खाता है और चढ़ के ऊपर छत पे बैठाते हैं, कभी बहुत ही बुरा सलूक किया जाता है। लेकिन उस लिहाज से ये बस सर्विस अच्छी निकाली है, तो ये शहर के अंदर से भी चलाया जाए। अभी ये बाहर से चल रही है। बेहतरीन सर्विस है भाई, बहुत खुशी हुई हमें। सर्विस तो अच्छी दी है, मगर इसमें जो है हैदराबाद का जो शहरी इलाका है ना, उसको इसकी जो है कोई सहूलियत नहीं मिली। अगर शहर के अंदर भी चलाई जाए तो लोगों को बड़ा जो है मतलब बेनिफिट हो जाएगा। इन सहूलियत सां रोडनि ऐं रस्तनि ते ट्रैफ़िक जैम थियण जो मसइलो बि हल थी सघे थो ऐं मुआशी तौरु कमज़ोर तबिके खे हिकु सुठी सर्विस मिलण सां हुकूमत जी साख में वाधारो थींदो।
इंशाल्लाह ये हैदराबाद में 5 रूट आहिनि इन्हनि जा, उहे बि गाॾियूं अचनि था। उन्हनि जा 16 स्टॉप ठहनि था। 15 किलोमीटर जो रूट आहे, उन में 16 स्टॉप इन्हनि जा ठहनि था। स्टॉप टू स्टॉप तो पोइ हलंदो इंशाल्लाह। फ़िलहाल लोकल सर्विस आहे, पोइ स्टॉप टू स्टॉप थींदो इंशाल्लाह। इहो माशाल्लाह पब्लिक जो सुठो रिस्पॉन्स आहे। फ़िलहाल इहो हिकिड़ो रूट कामयाबु थिए त अल्लाह करे इंशाल्लाह ॿिया बि हैदराबाद में 5 रूट आहिनि। लतीफ़ाबाद वारो थी वियो, कासमाबाद रूट आहे, ऐं हुन खां पोइ टंडो जाम जो रूट आहे, त इहे बि इंशाल्लाह स्टार्ट थींदा।